बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जॾहिं वण जो फसल जोबन जवानी ते हो या स्टार्टिंग हुई त तव्हांखे उन जी मालूमात डेली वेजिस जे बिना ते जिन्सुनि जे बारे में ॾींदा रहंदा हुआसीं। हाणे शुरूआति थिए बि कणिक जी। कणिक सिंध जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में काइजे पई ऐं असां बि ॿनी तयारु कयूं पिया। लेदर जेको आहे सो स्टार्ट शुरू थी वियो आहे। इंशाअल्लाह ताला 2-3 ॾींहंनि में कणिक जी पोखी शुरू थी वेंदी। कणिक पोखण खां पहिरीं तरीक़ेकार इहो आहे त तव्हां जेको ॿिज पोखियो था उनखे ही तरीक़ो मेथड इस्तेमालु कयो। तव्हां का बि फिणीअ वारी ॿोरी खणी पुसाए उन में मुठ हुनजी भरे ऐं जेको आहे सो उनजे मथां हारे मथां वरी ॿी ॿोरी जेका आहे तव्हां ॾेई छॾियो। उनखे पोइ डेली पुसाईंदा रहो। 3 या 4 ॾींहंनि में तव्हांखे रिज़ल्ट अचणु शुरू थी वेंदी। असां जेका कणिक पोखियूं पिया उनजो मुख़्तलिफ़ जिन्सूं कुझु त हीअ तव्हांजे अॻियां रखियो अथऊं ट्रायल तौर ते। हीअ कंहिं जाई आहे माशाल्लाह ज़बरदस्त ऐं ॿिया ट्रायल सभु लॻा पिया आहिनि। जर्मिनेशन मां माण्हू मुतमिन हुजे उन खां पोइ जेको आहे त कणिक काइणी आहे। कणिक कीअं काइणी आहे? सभिनी वटि तक़रीबन जेको आहे सो वणनि वारियूं ॿनियूं जेके आहिनि उहे जीअं आज़ादु थियनि त उन्हनि में 2 हर गोबिल जा ॾेई उन खां पोइ लेदर कलाकु ॾेढ जेको वहे लॻाए हिकिड़ो सिंगल कल्टीवेटर लॻायो या 2 लॻायो। हर हिक जी मर्ज़ी आहे जेतिरी हुन में गुंजाइश आहे। ऐं लेदर जे मथां जेके नेसेसरी शयूं आहिनि उन में तव्हांखे DAP जेका कॉमन तौर ते हिकु ॿोरी ऐं उन सां गॾु ह्यूमिक एसिड कहिड़ी बि कंपनी जो हिकिड़ो थेलो मिक्स करे छटे छॾियो। उन खां पोइ कल्टीवेटर ॾियो त जीअं उहो भाण जेको आहे ॿनीअ में मिक्स थी वञे। पोइ बना कढी पाणी छॾे ऐं अक्सर करे पाण गप छट ते बि उहा ई तव्हांखे करणी पवंदी। जेको बि हींअर तव्हां कणिक कायो अॼु सुभाणे खां स्टार्ट कंदा उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त 100 किलो यानी पूरी ॿोरी हिन जी जेका आहे लॻाइणी आहे। पोइ वरी जीअं हफ़्तो गुज़रे त पोइ 80 किलो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेका 60 किलो 1.5 मण वारी कहाणी उहा ख़तमु थी चुकी आहे। ॿिज तव्हांखे वधाइणो पवंदो। उन खां पोइ पहिरें पाणी ते तव्हांखे यूरिया ॾियणो आहे। सेकेंड पाणी वरी ॿियो जेको अचे उन ते जेको असां मेथड यूज़ कंदा आहियूं त असां ज़िंक यूरिया सां गॾु ऐं ॾींदा आहियूं। अहिड़ी तरह सां 20 ॾींहंनि खां पोइ मरड़ो शुरू थींदो तव्हांजो। वीडीसाइड दवाउनि जो हणंदो जीअं गाह थींदो आहे त उहो गाह ख़तमु थिए। ऐं मजमूई तौर ते कणिक खे जेको असां मेथड इस्तेमालु कयूं था उन में 1 ॿोरी DAP हूंदी आहे, 1 थेलो ह्यूमिक एसिड जो ऐं हिकिड़ी थेली जेका आहे ज़िंक जी ऐं उन सां गॾोगॾु यूरिया जो टोटल 4 ॿोरियूं। 4 ॿोरियूं यानी टोटल जेको भाण भीतर हूंदो आहे या खाध खुराक जंहिंखे पाण चऊं उहा 40 खां 45 ॾींहं या 50 ॾींहं जे विच में यानी 40 ऐं 50 ॾींहं जे विच में भाण ॾेई मुकमिल करिणो आहे। कणिक ड्रिगो फसल कोन्हे या गुल पोख कोन्हे तव्हां हुनखे 100 ॾींहं ताईं भाण ॾींदा रहंदो। भाण इहो नोट करे छॾियो त 40-50 ॾींहंनि जे दरम्यान ख़तमु करे छॾिणो आहे। उन खां 50 ॾींहं खां पोइ तव्हांजो मरड़ो जेको ईंदो उन में ईंदो त तव्हांखे जेको आहे सो पोटाश स्प्रे करिणो पवंदो। जंहिंमें ख़ासि तौर ते असां जेको आहे FMC जो पोटाश हूंदो आहे केटालस्ट उहो स्प्रे कंदा आहियूं। वरी जॾहिं 70 ॾींहंनि जी कणिक थिए त पोटाश ऐं उन सां गॾु अमाइनो एसिड या इज़ाबियान वग़ैरह उहा स्प्रे करे छॾियो 2 स्प्रे त तव्हांजो फसल या तव्हांजी पैदावार 50 ऐं 60 मण जे दरम्यान इंशाअल्लाह ताला ईंदी। बाक़ी रहियो त कहिड़ियूं जिन्सूं कायूं दोस्त जा वरी इहे सुवाल हूंदा त उन में हर हिक जी पंहिंजी मर्ज़ी आहे। जंहिं वटि जेका कणिक लहे थी सुठी उन या भरपूर पैदावार ॾिए थी उहा काहे। ऐं जेकर तव्हां मूंखां पुछंदो त आऊं छा कहिड़ी जिन्सूं काइणु चाहियां थो त मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जेको आहे सो IB3 इमदाद 05 E107 ऐं पंजाब जी वैरायटी अकबर इहे 4-5 जेके वैरायटियूं मुंहिंजे ज़हन में आहिनि जिन ते मुंहिंजो फोकस आहे। ऐं हुन सां गॾोगॾु कोशिशि आहे त लारेब जिन्स जेका आहे जंहिं पर 3 साल खां वठी टॉप कयो आहे 70 ताणी मण दोस्तनि वटि लथी आहे त उनजो ॿिज हथु कयूं त उहा लॻायूं। बाक़ी ॿिज कहिड़ी बि जिन्स जो तव्हां वटि हुजे मेथड इहो ई आहे त तव्हां उनखे जेको आहे सो पहिरीं उनजी जर्मिनेशन लॻायो। जर्मिनेशन लॻाइण खां पोइ जेको आहे सो तव्हां पंहिंजी ॿनी में ॿिज खे छटिजो त जीअं तव्हांखे डाउट न रहे त हिन में ॼम घटि हो या वधो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।